Best flat in complex. रिकी ब्रोकर तव्हांखे अहिड़ी जहिड़ी जॻह न ॾेखारींदो। बेस्ट फ्लैट अथव कॉम्प्लेक्स में, तव्हां ॾिसो तव्हांखे ज़रूरु वणंदो। रिकी टिक्की पटाटे जी टिक्की न त रिकी हा रिकी अच्छा। रिकी ब्रोकर, रिकी फेमस ब्रोकर आहियां हिते मां। काई बि जॻह खपे, कंहिंखे बि खपे, ज़रूरु ॿुधाइजो। ही ॾिसो, ही आहे हॉल। फ्लैट जे साम्हूं, डोर जे साम्हूं हॉल जी एंट्री। बेस्ट प्लानिंग थियल अथव हिते। फुली फर्निश्ड फ्लैट अथव। शू रैक, डेकर, वाइट डेकर, छा ज़बरदस्त आहे। अचो त अॻियां ॾेखारियांव। ही छा था कयो पिया? सैनिटाइज ओह, ज़रूरी आहे, राइट। हिते अथव वॉशरूम ड्रेसिंग, लेटेस्ट डिज़ाइन सां डेकोरेट थियल अथव। असांजे घर में कोई सिगरेट न पीअंदो आहे टिक्की। अरे सिगरेट न डेकोरेट हाँ डेकोरेट बढ़िया। ही अथव मास्टर बेडरूम। इहो त सभु ॾींदा आहिनि। अरे हिन फ्लैट में तव्हांखे आइसोलेशन रूम आहे अलॻि सां। असांजो रूम हे बि हिते रहंदो टिक्की। अरे न आइसोलेशन रूम। कोरोना जे लाइ जेको हूंदो आहे न आइसोलेशन। अच्छा आइसोलेशन रूम अथव। तंहिंखां पोइ तव्हांखे हिन में ऑक्सीजन जी लाइन अथव। ऑक्सीजन जी लाइन। हा, हिकु वेंटिलेटर रूम बि आहे हिन कॉम्प्लेक्स में। वाह। ऐं ॿियो मथां डॉक्टर रहंदो अथव, फ्री में अची वेंदव। बुढ़ो आहे कि न जवान आहे? छा करणो अथई? बुढ़ो हुजे या जवान हुजे, आइसोलेशन रूम जी एंट्री किथां आहे? हितां ही डोर अथव आइसोलेशन रूम जे लाइ। जी एंट्री ॿाहिरां खपे त ॾींदा? ॿाहिरां न थी सघंदव। छा कंदी ॿाहिरां एंट्री? अरे हमेशा थोड़ी असां बीमार थींदासीं। कंहिंखे खपे त ॾींदासीं न भाड़े ते। थोड़ो पैसो बि कमाईंदासीं न। छा कुछ? ॿाहिरां एंट्री कराए ॾींदव त ॻाल्हि कयो। अरे चौथे माड़े ते किथां निकिरंदी एंट्री? ग्राउंड हुजे त कराए ॾियांव। ग्राउंड फ्लैट किथे हूंदो आहे? अरे ग्राउंड तो चे, ग्राउंड हुजेव त कराए ॾियांव। अच्छा ग्राउंड। चौथे माड़े ते न थी सघंदो। ॿाहिरां एंट्री करे ॾे त ठीकु आहे, न त छॾेसि। हा छॾ। सॉरी रिकी जी, इहो असांजे कम जो कान्हे। ॿियो हुजेव त ॿुधाइजो। ॿियो हा। अरे ॿुधो त सही। न इहो न खपे, इहो न। अरे चौथे माड़े तां ॾाकण लाइ छा? ॿुधो त सही। ओह नो। तो हां, छा मायूं आहिनि। सिंधी माण्हू हर ॻाल्हि में पंहिंजो फ़ाइदो ॾिसंदा। झूलेलाल साईं। हल भाई कॾहिं ॿिए खे फोन। हेलो भाऊ, रिकी ब्रोकर, बेस्ट फ्लैट इन कॉम्प्लेक्स तव्हांजे लाइ।